अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, मां तव्हां दोस्तनि खे ख़ुशख़बरी ॿुधाईंदो हलां। दोस्तों, अॼु शाम 7 बजे KTN चैनल ते दर्दन जो देस ड्रामो हलायो वेंदो। दोस्तों, अॼु 4 तारीख़ आहे ऐं सूमर जो ॾींहुं आहे। अॼु शाम 7 बजे KTN चैनल ते ही ड्रामो दर्दन जो देस हलायो वेंदो। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिणु आहिनि, जीअं त सैयद निसार शाह, असद खान कुरैशी, ज़ुल्फ़कार बुर्दी, अब्बास गुल ओडाणो, मंज़ूर मुराद, एस भट्टी ऐं अनीता ज़फ़र, नसरीन नाज़। इन्हनि खां अलावा काफ़ी सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिणु शामिल आहिनि हिन ड्रामे में। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो तमामु बहितरीन ड्रामो आहे ऐं हिन ड्रामे जी तमामु बहितरीन स्टोरी आहे। दोस्तों, जे अगरि तव्हां हिन ड्रामे खे ॾिसण जे लाइ इंतज़ार में हुया वे त मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हांखे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जे अगरि तव्हांखे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तनि खे ख़ुशि रखे, सलामत रखे।